ईद उल ज़ुहा के हवाले से कोट गुलाम मोहम्मद में लगंदड़ मालपीड़ी में कुर्बानी के जानवरन के अघ चोट चढ़ियल आहिनि। जॾहिं त मालपीड़ी में वापारियुनि तोड़े कुर्बानी के जानवरन के खरीदारनि जो वॾो रश लॻियल आहे। मालपीड़ी में नंढा जानवर 25 खां 30 हज़ार, जॾहिं त वॾा जानवर 80 हज़ार खां 1,50,000 रुपयनि में विकिरो थी रहिया आहिनि। पोएं साल की निस्बत डबल रेट आहिनि। अॼु आवाम में जज़्बो भी है सुन्नत इब्राहिमी अदा करण जो। असां बि माल ख़रीद करण के हिसाब से आया आहियूं। पोएं साल जो छिलो असां 15, 16 या 20 जो वठंदासीं, वो हींअर 40, 35 जो छिलो है। जानवर वठण चढ़िया पिया आहिनि। नंढा नंढा जानवर आहिनि। को 30,000 घुरे थो, को 40,000 घुरे थो। माण्हुनि जी पहुंच खां ॿाहिरि आहे। चाहे जो कोई मालपीड़ी लगी है कोट गुलाम मोहम्मद में तमाम भली लगी है। इन दफ़ा जो है रेट भी तमाम सुठो मिले पियो वापारियुनि के। थोड़े माल वारा जो मालवंद माण्हू आहिनि उन्हनि जी ख़रीदारी भी सुठी थे पई। ईद जो ही मेलो लगो पियो है, इनमें माण्हू जो माल खरीद करन पिया। पीड़ी जो रेट तमाम घणो महंगो है। गरीब माण्हू जे वस खां कुर्बानी जाम मथे चढ़ी वई है। नाजायज़ मुल लगो पियो है। रगो ॿाहिरि जो वापारी पंहिंजी कमीशन रखी माल वठे पियो, बाक़ी कुर्बानी कंदड़ माण्हुनि खे वॾो माना परेशानी है। जॾहिं त मालपीड़ी में असिस्टेंट कमिश्नर सनाउल्ला मेमण, मुख्तार खां नज़ीर ख़ासखेली ऐं कोविड सेंटर के फोकल पर्सन डॉक्टर प्रभात गिर की निगरानी हेठि कोरोना मुफ़्त वैक्सीन की कैंप लगाई वई है, जिते वापारियुनि भाॻनि जी मुफ़्त कोरोना वैक्सीन करण जो सिलसिलो पिणु जारी है। कैमरामैन शाहिद ख़ासखेली, हसन काइमखानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।